ऐं अहादीस तय्यबा जे अंदरि जुमे जे ॾियारे त ख़ासि फज़ीलत आई आहे। जेतिरो थी सघे उन जा उलमाए मुहद्दिसीन 3 मक़ाम लिखिया आहिनि अल्लाह जे रसूल ते दुरूद शरीफ़। घटि में घटि जुमे ते 300 दफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ो। घटि में घटि घणा दफ़ा पढ़ूं बाबा? 300 दफ़ा। ऐं ॿिए नंबर ते दर्जो लिखियो अथऊं त ॿिए नंबर वारो कम अज़ कम 1000 मरतबा। ऐं आला क़िस्म जो दर्जो इहो आहे त 3000 दफ़ा असां अल्लाह जे रसूल जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ूं। त हिन उम्मत जे अंदरि त अहिड़ा माण्हू गुज़रिया जिन सॼी ज़िंदगी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ियो। आम इंसान हिकिड़ो माण्हू आयो कंहिं अल्लाह वारे वटि, कंहिं बुज़ुर्ग वटि, पंहिंजे शेख वटि, मुर्शिद वटि, साईं मूंखे ख़बर न आहे मुंहिंजे जिस्म मां ख़ुशबू थी अचे पई, मां को ख़ुशबू इस्तेमालु बि नथो कयां, को अतुर इस्तेमालु बि नथो कयां, को अतुर वग़ैरह लॻायां त ॿी ॻाल्हि आहे। उनजे मुंहं खे ॾिठईं, चई पुट अमल कहिड़ो कंदो आहे? चई नमाज़ पढ़ंदो आहियां, जेको हुकुम अल्लाह जो क़ुर शरीफ़ जी तिलावत कंदो आहियां, गुनाह खां पाण खे बचाईंदो आहे। चई यादि कर। चई साईं मां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि मूंखे यादि आहे जॾहिं खां मां बालिग़ थियो आहियां, मां उथंदे वेहंदे सुम्हंदे हर वक़्तु जॾहिं मूंखे वक़्तु मिलंदो आहे न, पोइ मां पंहिंजे महबूब मिठड़े मुहम्मद जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहियां। त उन बुज़ुर्ग अल्लाह वारे चयो सवा तुंहिंजे जिस्म जे अंदरि जेका ख़ुशबू अचे थी पई न, इहा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ण जी बरकत आहे। इन जे करे अल्लाह ताला तुंहिंजे जिस्म जे अंदरि इहो ख़ुशबू वारो मामिलो रखियो आहे त मुंहिंजा अदा जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ूं त दुनिया जे अंदरि, ऐं अल्लाह जे रसूल फरमायो जेको पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रोज़ाना 1000 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़े। घणा दफ़ा दुरूद शरीफ़? ॾाढा हिकु 1000 दफ़ा जेको दुरूद शरीफ़ पढ़े न, अल्लाह उनखे तेसीं ताईं न मारींदो जेसीं ताईं हिन दुनिया में उनखे जन्नत में पंहिंजो घर नसीब करे। हा, दुनिया में अल्लाह ताला उनखे जन्नत में पंहिंजो घर ॾेखारींदो, महल ॾेखारींदो। तेसीं उनजे मथां मौत न ईंदी जेसीं ताईं रब साईं उनखे जन्नत जे अंदरि पंहिंजो महल वग़ैरह ॾेखारे। त मुंहिंजा भाउ सिर्फ़ु ज़ुबानी ॻाल्हि न हुजे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां तव्हां ऐं असां दुरूद शरीफ़ पढ़ूं, इहो ख़ैर ऐं बरकत खां ख़ाली न आहे। असांखे यादि ई न आहे। हा, बाक़ी दावा कंदासीं, 12 रबीउल अव्वल ईंदी नचंदासीं, असां आशिक़ रसूल आहियूं, असांखे हुज़ूर सां मोहबत आहे। ज़ुबानी दावा न कयो मुंहिंजा अदा, अमली नमूनो ॾेखारियो। गुस्ल जे फ़र्ज़नि जी ख़बर न आहे, दावा आशिक़ रसूल हुजण जी आहे। दीन इस्लाम जी क़ुर जी ख़बर न आहे, दावा आशिक़। हा, जिन इश्क कयो आहे न, तूं उन्हनि खां वञी करे पुछा कर त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क छा थींदो आहे, मोहबत छा थींदो आहे, क़ुर्बानी छा थींदी आहे। 2 हुया हिकिड़ा भाइर पंहिंजो पाण। घणा भाइर हुया साईं? 2 भाइर हुया। उनजो वालिद साहब वफ़ात करे वियो। उन्हनि जी ख़ुशनसीबी ॿिन्ही भाइरनि जी, घर वारनि जी इहा ई, उन्हनि वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जा 3 वार मुबारक हुया। घणा वार हुया बाबा? 3 वार हुया ॿिन्ही भाइरनि। वालिद साहब वफ़ात करे वियो, हुया बि भाइर, भेनरूं बि न हुयूं। हाणे मीरास तक़सीम करणी आहे। हाणे इहा मीरास आसान आहे, बराबरि हिसो थींदो, ॿिन्ही भाइरनि जे अधु जो अधु थींदो। पोइ इहा ज़मीन आहे, जाइ आहे, जॻह आहे, हर शइ थी वई। हाणे आख़िर में वारो आयो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वार मुबारक खे तक़सीम करण जो। 3 वार हुया 2 भाइर। हिकिड़ो वार हुन भाउ ॾे वियो, हिकिड़ो वार हुन भाउ ॾे वियो। हाणे जेको हिकिड़ो वार बचियो आहे न, हिकिड़ो वार, इन ॿिन्ही जे लाइ जेको वॾो भाउ हुयो उन चयो त हाणे हीअं कयूं था, हिनखे अधो अधु कंदासीं, हिकिड़ो अधु तूं खण, हिकिड़ो अधु मां खणां। जेको नंढो भाउ हुयो न, उन चयो त ॿिली ॻाल्हि ॿुध, हे आम वार न आहे, हे पैगम्बर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वार आहे, महिरबानी कर इहो सॼो वार मूंखे अचे। तॾहिं वॾे भाउ चयो त भला पोइ ठीकु आहे, हिन जे लाइ शर्त आहे। चई कहिड़ो शर्त आहे? चई शर्त इहो आहे जेकॾहिं हीउ सॼो वार तोखे ॾियांदो, पोइ तोखे सॼी पंहिंजी मिल्कियत मुंहिंजे हवाले करणी पवंदी। इहा जॻह आहे, ज़मीन आहे, बंगलो, जेको बि कुझु आहे, चई त मूंखे क़ाबिल क़बूल आहे। मुंहिंजी दिलि बे बर्दाश्त थिए थी। अल्लाह जे रसूल जो वार 2 हद थिए, इहा ज़मीन बि तोखे आई, जॻह बि तोखे आई, प्रॉपर्टी बि तोखे आई, सभु शयूं खण, पर अल्लाह जे रसूल जो वार जेको आहे ॾे। हुन वॾे भाउ पाण खे अकुलमंद सम्झी करे उहो सॼो वार हिन जे हवाले कई। हिन खे 2 वार मिलिया। हिन जी मोहबत
इन मिसकीन जी मोहब्बत उन वार जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना हिकिड़ी दबड़ी हुई उन में वो वार रखंदो सुबुह शाम अल्लाह जे मसां अल्लाह जे रसूल जे मथां दुरूद शरीफ़ पढ़े खोले उन वार खे जेको आहे ॾिसंदो ऐं इन जे अखियुनि मां अश्को बहार ॻोढ़ा वहंदा मुहबत जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यादि जे करे अल्लाह जी करणी जो रब साईं उन सॼी मिल्कियत ज़मीन जाइदाद जेको हुयोसि उहो खयईं कुझु ॾियारनि खां पोइ कुझु महीननि खां पोइ वो जेको पैसनि वारो हुयो उनजो पैसो वञे पियो खुटिजंदो हिन बुज़ुर्ग वटि ख़बर न आहे अलाए कहिड़ी बरकत जो अलाह पैसो ई पैसो ॾियसि कुझु महीननि खां पोइ हीअं जो ख़बर पई त हुन वटि जेके पैसा हुया सभु ख़तमु हो पिनण जे लाइक़ु थी वियो हीउ जेको वीचारो हुयो हिन वटि हर शइ अलाह जो गंज ज़मीनूं बि अची वियूं बंगला बि अची विया माल बि अची वियो पोइ हिकिड़ो दफ़ो हीअं आयो जो मोटी त हीअं ॾुख में सुतो पियो हो अखियुनि मां ॻोढ़ा वहंसि पिया निंड आयसि निंड में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आयो चंडे हाल अवाल तव्हां ॿ भाइर हुयो अव्हांखे 3 वार मिलिया हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अव्हां तुंहिंजे नंढे भाउ मुंहिंजी मोहब्बत जे करे सॼी सभु शइ क़ुर्बान कयईं पर हुज़ूर जे वार खे ॿाद करणु क़ुर्बान न कयईं इन मोहब्बत जे करे अल्लाह साईं तोखे हुजण जे बावजूदु नेस्तो नाबूद करे छॾियो हुन वटि का शइ न हुई सिर्फ़ु मोहब्बत मोहम्मद मुस्तफ़ा जी अल्लाह साईं मुंहिंजी मोहब्बत जे करे हुनखे दुनिया बे अता फ़रमाए छॾी त आख़िरत जे लाइ बि हुनजो मामिलो असल ऐं आसान फ़रमायो साईं हाणे मां काॾे वञा त जे तुंहिंजे लाइ ॿियो को रस्तो न आहे पंहिंजे साॻे भाउ वटि वञु उन वटि वञी करे तूं मज़दूरी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ार अदा दावा करणु त सवली आहे मूंखे मोहब्बत आहे उनजो दलील बि त ॾे उहो सम्झाए बि त सही इश्क़ कीअं कबो आहे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हा ऐं जिन इश्क़ कयो आहे न उहो अलाह ताला उन्हनि जी क़दरदानी बि कई आहे